सखर में हथियारबंदन पेट्रोल पंप तां 70 लख रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। बचल शामियाणी बाईपास मोड़ ते हथियारबंदन नियाज़ अली बुगटी खां 70 लख रुपया फुर करे विया। मज़ाहिम ते हथियारबंदन पंप मालिक खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया सखर में हथियारबंदन पेट्रोल पंप तां 70 लख रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। बचल शामियाणी बाईपास मोड़ ते हथियारबंदन नियाज़ अली बुगटी खां 70 लख रुपया फुर करे विया। मज़ाहिम ते हथियारबंदन पंप मालिक खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सखर में हथियारबंदन पेट्रोल पंप तां 70 लख रुपया फुर करे फरार थी विया। बचल शामियाणी बाईपास मोड़ ते हथियारबंदन नियाज़ अली बुगटी खां 70 लख रुपया फुर करे विया। मज़ाहिम ते हथियारबंदन पंप मालिक खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सखर में हथियारबंदन पेट्रोल पंप तां 70 लख रुपया फुर करे विया आहिनि। बचल शामियाणी बाईपास मोड़ ते हथियारबंदन नियाज़ अली बुगटी खां 70 लख रुपया फुर करे विया। मज़ाहिम ते हथियारबंदन पंप मालिक खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सखर में हथियारबंदन पेट्रोल पंप तां 70 लख रुपया फुर करे फरार थी विया। बचल शामियाणी बाईपास मोड़ ते हथियारबंदन नियाज़ अली बुगटी खां 70 लख रुपया फुर करे विया। मज़ाहिम ते हथियारबंदन पंप मालिक खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। तफ़सील मालूम सिंटीवी न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर खान जी। मोरड़ो आगाह कजो। जी बिल्कुल, सखर में हथियारबंदन पेट्रोल पंप के मालिक के गार्ड समेत यरगमाल बणाए 70 लख रुपया फुर करे वरिता आहिनि। मज़ामत करण ते हथियारबंदन ॿिन्ही ॼणनि खे जेको आहे गोलियूं हणी करे ज़ख़्मी करे छॾियो आहे। एयरपोर्ट थाणे जे हद बचल शामियाणीअ वारे इलाइक़े में जेको आहे हथियारबंदन कार ते वेंदड़ पेट्रोल पंप मालिक नियाज़ अली बुगटी ऐं गार्ड वारस मेमण खे यरगमाल बणाए वरितो ऐं उन दौरान 70 लख रुपया जेको आहे पुलिस जो चवणु आहे त हथियारबंदन उन्हनि खां फुर कया आहिनि। मज़ामत करण ते हथियारबंदन नियाज़ बुगटी ऐं गार्ड वारिस मेमण खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी नियाज़ अली बुगटी ऐं गार्ड वारिस मेमण खे ख़ानगी अस्पताल मुंतक़िल कियो वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे पुलिस जी तरफ़ां इहो चयो वियो आहे त ज़ख़्मी थियल जेको आहे पंहिंजो नियाज़ अली बुगटी उनजे तरफ़ां इहो बयानु ॾिनो वियो आहे त हथियारबंदन उनखे जॾहिं हू कैश बैंक तां खणी वञी रहिया हुआ त उनखे यरगमाल बणायो ऐं 70 लख रुपया फुर करण खां पोइ गार्ड समेत उनखे ज़ख़्मी कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त हू वधीक वाक़े जी जांच कनि पिया। हिन वक़्तु ज़ख़्मीअ जी जेका ज़ख़्मी जी हालत जेका आहे उहा ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। जी महिरबानी अवां जी। मोरड़ो महर आगाह करण